मुझे आखिरी आई नजार ओए खटे किस्मत किस्मत जो साथ दिया सुधरी ना पऊं। बशीर काफी देर करे छड़ी है। मेहमान भी अची विया आहिनि। छोकरो अलाए किथे वेही रहे। जुआरी के पैसा ॾेई हाणे थी फिकर करी अदा हाणे शाम जो ईंदो। उनखे पंहिंजी का बि फिकर न आहे। जुआरी भले हुजे समझे सब कुछ तो खबर है भेण रिश्ते खातिर मेहमान आया है। हू तुंहिंजे मथां साह तो छॾे पर तूं ईअं छो थी चवीं? हेलो किथे थियो है फोन? सही सही तव्हां उते ही बीहो। क्राइम ब्रांच जी टीम पहुची वेंदी। हिंजी बॉडी के पोस्टमार्टम लाइ मोकिलियो ऐं आसपास ॾिसो पुछा कयो थी सघे तो कंहिं क़तल थींदे ॾिठो हुजे। सर कत्ल थींदे ॾिठो है। तव्हां क़तल थींदे ॾिठो है? जी सर खून थींदे मूं नाहे ॾिठो। हिकु शख़्स हो जेको काफ़ी घबरायल हो ऐं दौड़ंदे दौड़ंदे अची मूंसां टकराइजी वियो। बार बार हू लाश जी तरफ़ ॾिसी रहियो हो। सही है। तव्हां उन शख़्स जो स्केच ठाराइण में मदद करे सघो था? जी सर कोशिश कंदसि। कोशिश कामयाबी जो सफ़र तय कंदी आहे। इहा नायक ज़ुल्फ़कार मुंहिंजो पुटु आहे इन करे इनजी तारीफ़ करियां। भेण हक़ीक़त में बि ज़ुल्फ़कार जहिड़ो इनजो नालो आहे अहिड़ो ई पाण आहे। आर्या तू रोई छो थी? तोखे तो खबर है तुंहिंजी मां कुछ रुपया पाण रखंदी है। तू बाए ॿाहिरि मां खीर बिस्किट ॿिया कुछ वठी थी अचां। रो ना चरी छा रोई थी? कमज़ोर माण्हू रोईंदा आहिनि। सर स्केच ठही वियो है। शाबाश। तव्हां यकीन सां चई सघो था त ही स्केच उन ई शख़्स जो आहे जेको तव्हां सां टकरायो हो? या सर। इन शख़्स जी मालूमात वठी फौरन खे गिरफ़्तार कयो। यस सर। मां तू केॾां थी वञी? ऐं महिमान आया मूंखे थोरी देर थी वई। ज़रूर अधी कावड़ कई हूंदी न। पुट मेहमान अची विया आहिनि। अधी कावड़ नथी करे। मूंखे थोरी परेशानी थी। डॉक्टर थी सघे तो के ॻाल्हि जे करे झेड़ो थियो हुजे।
ऐं बचाव ख़ातिर खून थी वियो हुजे। बिल्कुलु बोस, ईअं ई आहे। बॉडी ते काफ़ी निशान भी आहिनि। ऐं हा, हे भी खून कयो आहे, पोइ पाण भी ज़ख़्मी ज़रूर थियो हूंदो। हिक ॿिए खे काबू करण जे चक्कर में ॿियो कुझु न, पर पाउं ते रेड़ूं ज़रूर आयूं। डॉक्टर, बॉडी जी बाहुनि ते किथे बि रेणुनि जो निशान कोन आहे। इन जो मतिलब त जे खून कयो आहे उनखे बाहुनि ते रेणुनि जो निशान ज़रूर हूंदो। बिल्कुलु ईअं ई हूंदो। अम्मा तव्हांजी वॾी तारीफ़ कई है। उम्मीद आहे त असांजी अदी तव्हांजे घर उहे ख़ुशियूं बि माणींदी जेके असां उनखे न ॾेई सघियासीं। बशीर, तोखे असांजे घर थाणे ते हलणो पवंदो। तव्हां वियो, मां हिकिड़े मिंट में अचां थो। बशीर, तोखे असांजे घर थाणे ते हलणो पवंदो। अरे थाणे ते? हा, थाणे ते हिकु खून थियो आहे ऐं पुलिस जो शक तो मथां आहे। खून? सर, आऊं बेगुनाह आहियां, मूं को बि खून नाहे कयो। तुंहिंजे फोन जी लोकेशन ऐं तूं पाण बि जाइ वारदात ते मौजूदु हुए ऐं हिकु शख़्स बि तोखे शनाख्त कयो आहे। हाणे तूं ॿुधाईंदे या असां पंहिंजी कोशिश जारी रखूं? सर, मां वाकई वियो हुयसि जुआ ते, पर पैसा हाराइण खां पोइ मूं सोचियो त घर जो सामान कीअं वठंदसि। पोइ वरी वापसि वियसि जोधो ज़ख़्मी हालत में हो, बेहोश हो। पोइ तो उनखे अस्पताल छो कोन पहुचायो? तुंहिंजी जुआरी भाउ हो, तोखे रहम न आयो? सर, हुनजी हालत अहिड़ी न हुई जो आऊं अंदाज़ो लॻाए सघां तू मरी वेंदो। जो ते जो पोस्टमार्टम थे पोइ ख़बर पइजी वेंदी तूं केतिरो सचो आहीं। फिलहाल तोखे लाकअप में रहणो पवंदो। लाकअप कयोसि। 101 भेरा ॾिसंदा तॾहिं बि रिपोर्ट में इहा ई आहे त क़त्ल गोगोडी कयो वियो आहे। यार डॉक्टर, ॻाल्हि इहा न आहे। ॻाल्हि इहा आहे त अच्छा, तूं मूंखे इहो ॿुधा, बशीर जूं फिंगर मैच थियूं? ना बोस, कातिल बशीर न आहे, कातिल अञा बि ॿियो को आहे। अच्छा बोस, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अगरि हुन ते गौर कयो त तव्हां कातिल तक पुॼी सघो था। अच्छा डॉक्टर, ॿुधाइण जी तकलीफ़ कंदे? जी ज़रूर। हे ॾिसो, मारण वारे जी को ज़ाती दुश्मनी न आहे। हवस फ़क़ति लालच जे करे हथनि जूं मुंडियूं मिलाए वियो आहे। मुंडियूं? यानी मुंडियूं सोने जूं हुयूं? इहा त लाइण वारे खे ख़बर हूंदी या पाइण वारे खे। लाइण वारो हिते आहे कोन, पाइण वारो पाण खे ॿुधाए नथो सघे। ख़बर पइजी वेंदी। डॉक्टर, केॾांहुं वेंदो? मूंखे लॻे थो जाइ वारदात जी हिकिड़े दफ़ा वरी ॿीहर जांच करणी पवंदी। वञी कयो। जोधो हिते किरियल हुयो। बशीर जे बयान मुताबिक बशीर पैसा खया मतलब त जोधो जो पर्स बशीर वटि हुअणु घुरिजे न। आखिरकार वो पैसा खणी उतां फरार थी वियो। पर तीअं बि थी सघे थो
ते बशीर जे भॼण ताईं जोधो ज़िंदा हुजे। बशीर खिलाफ जंहिं शाहिदी ॾिनी जी सर। उनखे गिरफ़्तार कयो। ओके सर। चाहे तू ही तो के थाने में आयो पवंदो। अरे यार मरी वियासीं, वरी पुलिस में मसलो। ॿुधाए जोधे जो क़त्ल छो कई? मूं नाहे क़त्ल कयो साहब, मूं त पाण तव्हांखे ॿुधायो। तो ॿुधायो, पर गुमराह करण जे लाइ, ना कि कानून जी मदद करण जे लाइ। पर कसम सां मूं नाहे क़त्ल कयो। मूं ॾिठो तूं मरी चुको हो। आस पास नज़र घुमाए मुंहिंजे खीसे मां कुझु कढण जी कोशिश कयमि, पर कुझु बि न मिलियो ऐं आउं निकिरी वियुसि। छा का शइ न हुई? न सर। जोधे जे खीसे में पर्स मौजूद हुयो। तव्हां सां कूड़ छो ॻाल्हाईंदसि भला? सर कुझु बि न हुयो। फिलहाल इनखे लकअप कयो। पर आउं बेकसूर आहियां। पर्स किथे आहे? कहिड़ो पर्स बॉस? पर्स किथे आहे? मुंहिंजो पर्स त मोड़ पियो। यार डॉक्टर, जोधे जे खीसे मां जेको पर्स मिलियो हुयो उहो किथे आहे? जोधे जे खीसे मां काई पर्स न आहे मिलियो। छा पर्स न मिलियो आहे? उनजो खून थियो ई पैसनि सबबु आहे। छा माना त खूनी अञा बि को ॿियो आहे? मुंहिंजे शक में खून पैसनि सबबु कोन्हे थियो डॉक्टर। मसलो कुझु ॿियो आहे ऐं ज़ाहिर कुझु ॿियो पियो कयो वञे। ख़बर न आहे बॉस, या त तव्हां वधीक सम्झो था। ऐं समझी वियसि डॉक्टर, समझी वियसि। तूं हाणे चांहि ही पी, ऐं हलां थो। जेॾी तव्हां जुआ खेॾी रहिया हुआ, केरु केरु मौजूदु हुयो? सर काफ़ी जुआरी आहे, कुझु यादि न पियो अचे। यादि करणो पवंदो यादि। अगर तू सज़ा खां बचण चाहीं थो त यादि करणो पवंदो। असां हरगिज़ इहो नथा चाहियूं त के बेगुनाह खे सज़ा मिले। सज़ा उनखे ई मिले जेको ॾोहारी हुजे। अॼु सभिनी जा खीसा ख़ाली थींदा। अगरि कंहिं वटि घर जा पैसा आहिनि तव्हां छॾे सघे थो। रांदि छॾण जो वक़्तु तुंहिंजो आहे जोधा। तोखे ख़बर न आहे जोधो वॾो शोधो आहे। ॾिसी वठंदासीं तोखे शोधा। बकवास बंदि कर, ग़लति थो ॻाल्हाई। तो ई त चयो जोधो वॾो शोधो आहे। आउं कुझु बि चवां तोखे इज़त करणी पवंदी, छो जो जोधो वॾो शोधो आहे। अॼु कमालो लुटिजण आयो आहे। कमाल तूं नाहे ॾिठो जोधा। असीं पतनि सां न, रांदीगर सां रांदि कंदा आहियूं। सर हुते मौजूदु इहे ई माण्हू आहे। अच्छा, कमाल, जोधो ऐं ज़ुबैर। थी सघे थो जोधे कमाल खे जुआ में मात ॾिनी हुजे ऐं हुन
ईअं कयो हुजे। न न मूंखे ईअं कोन थो लॻे। अच्छा कमाल किथे जो आहे? ख़बर न आहे। अच्छा त ज़ुबैर जी तोखे ज़रूर ख़बर हूंदी। सर ज़ुबैर हाईवे पोयां पुराणनि क्वार्टरनि में रहंदो आहे। अच्छा जल्द खां जल्द कमाल ऐं ज़ुबैर खे अरेस्ट करणो पवंदो। दीवे के तू विड़ दे या तू? आओ वेंदस वंजन। सर मुझे कसूर कहिड़ो आहे सर? हिकु नओं थाउं ठहियो आहे, उन जी इफ़्तिताह आहे। तोखे कुझु ॾींहुं लाकअप में रहणो पवंदो। छा कयो आहे? तूं मुंहिंजे पोयां पइजी आयो। तूं ॾुआरी सां गॾु हुएं, असांखे ॾिसी भॻे छो? आउं तव्हांजे डप में भॻो आहियां। ग़रीब माण्हू खे हिरासत न कयो। अगरि पुलिस खे ॾिसी तूं भॼंदे त लाज़मी तुंहिंजो पीछो थींदो न। तूं मुजरिम आहीं। कहिड़ी ॻाल्हि में? खून में मुलविस आहीं तूं। तूं कंहिंजो खून न कयो? छॾो छॾो हिन मासूम खे, हरूभरू वीचारे खे रोकियो अथव। आउं वञा? हल हाणे हल। जल्दी जल्दी ॿुधा जो तुंहिंजो खून छो कयो तो? आऊं भला छो कंदसि कंहिंजो क़त्ल साहब? दौलत जी लालच इंसान खां काफ़ी कुझु कराईंदी आहे। ॿुधाए न सम्झी सघी थो। सर आऊं त समझी वियो आहियां, मगर अवां बि थोरो सम्झण जी कोशिश कयो। तूं जोते वटि जुआ ते वेंदो आहीं? जुआ ते मिड़ी साहब कॾहिं कॾहिं। कमाल खे सुञाणी थो? कमाल? कहिड़ो कमाल साहब? कमाल कमाल जेको पतन सां न रांदीगरनि सां जुआ कंदो आहे। यादि आयो कुझु? पनाह पनाह इहो माण्हू वॾो ख़तरनाक जुआरी आहे साहब। जोदो बि घटि न हुयो। अच्छा उन ॾींहुं जुआ में जोदे पैसा खटिया हुआ या हाराया हुआ? साहब ही आखिरी दाव आहे। लॻी विया त सभु पैसा मुंहिंजा, न त सभु पैसा तुंहिंजा। मंज़ूर आहे? रांदि खे अॻिते वधाए। इहो ही कमाल जो कमाल आहे। ॾिस माल सभु अची वियो। जोदो हाणे नाहे छो थो?
ही रांदि वरी थींदी मुंहिंजो ध्यानु ॿिए पासे ध्यान जो ई सॼो कमु आहे रांदि वरी न थींदी। तोखे ख़बर आहे योधो वॾो शोधो आहे। हिन हथियार साम्हूं को बि शोधो न आहे। साहब बस पोए कमाल जो देगे बिल्कुल खाली करे हलियो वियो। खाली जी हाँ साहब, जो देव पर्स भी खणी वियो वापस ना ॾिनस। पर सर बशीर त चयो पे पर्स जो ते खीसे में रखियो। इहो त आऊं बि सोचां पियो रांदि पहिरीं थी जोधे जो क़त्ल पोइ थियो आहे। कुझु त आहे। पर्स कहिड़े रंग जो हुयो इहो त यादि हूंदो। या साहब कारे रंग जो मूंखे यादि आहे। तूं पैसा खणी निकिरी में मतलब त जोधे जो पर्स तो वटि हुअणु घुरिजे। न सर, मूं फ़क़ति पैसा खयां ऐं पर्स वरी जोधे जे खीसे में रखियो हुयमि। सर जोधे जो पर्स मिलियो आहे ऐं संदूस तस्वीर बि मौजूदु आहे। हाँ? हाँ, ही ॾिस ऐं सुञाण छा ही जोधे जो पर्स आहे। ना सर, ये पर्स जोधे जो शायद ना है। जोधे जो पर्स ब्राउन रंग जो हुयो। तूं सच तो चवी ये पर्स वाकई जोधे जो ना है। ये तो मुंहिंजी अफ़सर जो है बट अच्छा ज़ुबैर सां तुंहिंजो केतिरो वास्तो आहे? सर असां बचपन जा दोस्त आहियूं। अच्छा बचपन जा दोस्त। ज़ुबैर कहिड़ो इंसान आहे? मतलब एतबार लाइक़ आहे? सर दोस्ती में मूंसां सही हलियो आहे, वधीक कुझु नथो चई सघां। तू सच ॿुधा ऐं सही सही ॿुधा। असां नथा चाहियूं कंहिं बि बेगुनाह खे सज़ा मिले। सर आउं मञां थो मूं ग़लतियूं कयूं आहिनि। मूं पंहिंजी जीजल मां ऐं भेण जो दिलि ॾुखायो आहे, जंहिंजी सज़ा मूंखे मिलणी आहे। पर सर यकीन कयो मूं को खून नाहे कयो। सर कमाल आऊं ना आहियां ही है सर। हिन क़त्ल में तूं मुंहिंजे सां गॾु मुलविस आहीं? सर आऊं फ़क़ति ड्राइवर आहियां, कंहिं बि खून जी मूंखे नाहे ख़बर। सर बीठो आहे पुछोसि भले। मुंहिंजो रस्तो कहिड़े ॾोह में रोकियो वियो अफीसर? जोधे जे खून जे इल्ज़ाम में। मुंहिंजी मोहबत पैसनि सां आहे, रत सां न आहे। बिल्कुलु सच थो चवीं ऐं उन्हनि पैसनि जे ख़ातिर पोइ जोधे जो खून कयो आहे? ना साहब ना, पैसा त आऊं खटियो वेठसि, पोइ आऊं खून छाजे लाइ कंदसि? बशीर ज़ुबैर
आहे कमाल। अच्छा तू ये ॿुधा जोधे जो पर्स किथे आहे? जोधे जो पर्स मूं वटि न आहे साहब। जवा में जोधो पर्स बि हाराए वेठो हुयो। कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करो साहब? कमाल हिकु वॾो रांदीगर आहे, जेब कतरो न आहे जो को पर्स खंदो। तो पोइ जोधे तोखे पर्स न आहे ॾिनो? न साहब न। पर कसम सां मूं नाहे क़त्ल कयो। मूं ॾिठो तूं मरी चुको हो। आस पास नज़र घुमाए मुंहिंजे खीसे मां कुझु कढण जी कोशिश कयमि, पर कुझु बि न मिलियो। जोधे जे खीसे मां काई पर्स न मिलियो। छा पर्स न मिलियो आहे? उनजो खून थियो ई पैसनि सबबु आहे। हूँ फकत पैसा खया ही पर्स वरी जोधे जे खीसे में रखियो हुयमि। ओए कमाल जोधे के बिल्कुल खाली करे हलियो वियो। खाली? जी हाँ साहब, जोधे जो पर्स भी खणी वियो, वापस ना ॾिनस। साहब कातल को ॿियो आहे, हींअर मूंखे वञण ॾियो। मूंखे जॾहिं बि चाहींदा ऐं पेश थी वेंदुसि। ठीक है भले भले वञ, पर जॾहिं मूं पुलिस तोखे घुराए त हाज़ुर ज़रूर थी जाऊं। महिरबानी साहब। कातिल कौन है कातिल? हाँ जुबेर सही तो है, ही बाकी कातिल कौन है? पुलिस वारा भी इंसान है, असां खां गलतियूं थियनि थियूं। ऐं तो सही पे चयो, जोधे जो कातिल कमाल है। कमाल पंहिंजो ॾोह क़बूल भी कयो आहे। ऐं हाँ तो जेको वॉलेट जो ॿुधायो पिए न, हुनखे हिकिड़ो वॉलेट भी निकितो आहे। ही सुञाण, ही उहो ई वॉलेट आहे न? नहीं ये तो वॉलेट है। कमाल ते कातिल आहे जोधे जो। असांजे बिना गुनाह तव्हांजे पुलिस वारा टार्चर था करनि। टार्चर करे असांखे 2-3 ॾींहं हिते अची थाणे में विहारे छॾियो आहे लकब में। अच्छा तव्हां ॾिसो, माज़रत मूं तव्हां खां पहिरीं घुरी आहे, पर इहो आहे अगरि मुंहिंजी पुलिस वारनि तव्हां टार्चर कयो आहे, तशदुद कयो आहे त माज़रत। ऐं तव्हांजे जिस्म ते निशान वग़ैरह त आया हूंदा। हीअं कयो ऐं थोरो ॾिसां। पर ही त टार्चर जा निशान तो कोन्हनि, ही त ईअं पियो लॻे जी कंहिंजा नोह हुजनि या भेड़ूं हुजनि। इहे तव्हांखे कीअं लॻियूं? साईं तव्हांजी पुलिस फोर्स मूं ते टार्चर कयो वियो आहे। अच्छा तोखे यकीन है ही जेको पर्स आहे ही जोधे जो आहे? जी हाँ साईं, ही जोधे जो पर्स है ने। कमाल कातिल है। तव्हांखे मां पहिरीं चयो कि कमाल कातिल है। हाणे तव्हां कातिल हथ कयो आहे। असां बिना गुनाह असांखे विहारे वियो आहे हिते। सची ॿुधा, जोधे खे क़त्ल छो कयो अथई? सची ॿुधा। ना साईं, गलती नहीं आई मेरी। दादा दादा
पैसनि जी ख़ातिर हिकु इंसान जी ज़िंदगी विञाए छॾी। हैवान किथे जा साईं लालच में साईं मुझे माफ करे साईं। सर मुझे माफ करे सर।